अचो त कार्यक्रम के अॻियां था वधायूं। असांजी सिंधी मिठड़ी कोयल भगवंती नावाणी जे आवाज़ में ॿुधल गीत अॼु बि दिल खे वणनि था। ॿुधी करे ॼण दिल ठरी थी पवे। उहे शब्द ॿुधी करे अॼु जी यंग पीढ़ी भी ज़ूमी उठे थी। त हाणे हिन डांस जी परफॉर्मेंस के ॾिसी करे असां हुनखे यादि कयूं। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो ॿारनि जो, जेके तव्हांजे साम्हूं परफॉर्मेंस खणी करे अची रहिया आहिनि, सिक में ओ सिक में। मज़ो आयो न? हिन शानदार परफॉर्मेंस के ॾिसी करे मूंखे भी एक शेर याद अची वियो। मन मचल की मोर होना चाहिए, मन मचल की मोर होना चाहिए, इस शानदार शाम में थोड़ा शोर होना चाहिए। दिखाने को तो रात भर डांस दिखाए आपको, मगर आपकी तालियों में भी तो थोड़ा जोर होना चाहिए। एक जोरदार ताड़ी थी वञनि असांजे ॿारनि जे लाइ।